सुन्नी राब्ता काउंसिल ज़िला खैरपुर के अगवाननि सैयद मोहम्मद परवेल शाह बुखारी, मौलाना वारिस अली हैदरी, मौलाना अब्दुल जब्बार हैदरी ऐं ॿियनि बुखारी हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त SSP खैरपुर ख़िलाफ़ 12 रबीउल अव्वल जी रैली में धरणो हयो वेंदो। मुसलसल निशानदेहियुनि ऐं मुआहिदनि बावजूद खैरपुर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शान में गुस्ताखी कई वई आहे। तौहीन कंदड़नि तौहीन वारियूं वीडियोज़ भी सोशल मीडिया ते रखियूं आहिनि जेकी बर्दाश्त जोगियूं नाहिनि। इंतज़ामिया गुस्ताखियुनि ते अखियूं बंदि करे वेठल आहे। हिननि चयो त 28 सफ़र जे हवाले सां तय कयो वियो हो त जनाज़े जी शबीह न कढी वेंदी, पर राति जो ई उन मुआहिदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई वई ऐं जुलूस में तौहीन आमेज़ ख़िताब कयो वियो। हिननि चयो त गुज़िरियल ॾींहुं लयारी में ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फारूक जा पुतला ठाहे गुस्ताखी कई वई, जंहिं जूं वीडियोज़ भी रखियूं वयूं। अहिड़ियुनि ग़लीज़ हरकतुनि खे बर्दाश्त न कयो वेंदो। उन हवाले सां IG सिंध, DIG सखर ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि खे कार्रवाई करणु घुर्जे। हिननि चयो त SSP खैरपुर ऐं गुस्ताखी कंदड़नि ख़िलाफ़ 12 रबीउल अव्वल खां भरपूर तहरीक हलाई वेंदी।